अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे चोटियारियूं मां ख़बर ॾींदा हलूं। चोटियारियूं ऐं इन जे आसपास ॻोठ जानी जुणे जो समेत अछड़ेतर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते लखनि जी तादाद में माकड़नि जा कटक पहुची विया आहिनि, जॾहिं त लखनि जी तादाद में आयल माकड़ वणनि समेत बीठल फसलनि ते कड़की पिया आहिनि। माकड़नि वणनि ऐं पोखियल फसलनि जे बूटनि खे खाइण शुरू करे छॾियो आहे। माकड़नि वणनि ऐं पोखियल फसलनि जे बूटनि खे खाइण शुरू करे छॾियो आहे, जॾहिं त माकड़नि जे अचानक अचण सबबि बीठल फसलनि ते हमले सबबि आबादकारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। आबादकारनि दाईंदे चयो आहे त बरसातनि ऐं 2 नंबर बिज मिलण सबबि काफ़ी नुक़सान थी चुको आहे। रहियल कसर वरी माकड़ पूरी करण अची विया आहिनि। ॿिए पासे अछड़ेतर जे पिण केतिरे ई हंधनि ते माकड़ पहुचण सबबि बरसातनि बाद फुटल गाह कई नास करे छॾियो आहे, जॾहिं त आबादकारनि ऐं शहरी डिप्टी कमिश्नर सांगड़ निसार अहमद मेमण खां मुतालबो कंदे घुर कई आहे त फौरी तौर ते माकड़नि मार स्प्रे कराए ॾिनी वञे त जीअं थींदड़ नुक़सान खां बची सघिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।